नाज़रीन, गुड्डू बराज वटि पाणी जी सतह में लाथ जो सिलसिलो जारी आहे। 6 कलाकनि दौरान गुड्डू बराज वटि पाणी सतह में 4000 क्यूसिक लाथ अची वई आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि शेरबाज़ खोसो। जी शेरबाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दरिया संद गुड्डू बराज वटि पाणी विकिरण में मुसलसल लाथ जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल 6 कलाकनि दौरान दरिया संद गुड्डू बराज वटि पाणी जी सतह में 4000 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कई वई आहे। हिन वक़्तु दरिया संद गुड्डू बराज वटि पाणी जो मथां वेकिरो 6,05,456 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त पाणी जो हेठां वेकिरो 5,75,706 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। गुड्डू बराज वटि हिन वक़्तु बि वॾे दर्जे जी ॿोॾ बरक़रार आहे। 6 कलाक अॻु दरिया संद गुड्डू बराज वटि पाणी जो मथां वेकिरो 6,09,137 क्यूसेक रिकॉर्ड कयो हुयो, जॾहिं त पाणी जो हेठां वेकिरो 5,80,927 क्यूसेक रिकॉर्ड कयो। इन रीति सखर बराज वटि बि पाणी जी सतह में लगातार चार वारो सिलसिलो जारी आहे, जिते सखर बराज वटि पाणी जो मथां वेकिरो 5,71,800 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जॾहिं त पाणी जो हेठां वेकिरो 5,18,800 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जिते गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी वॾे दर्जे जी ॿोॾ डिक्लेयर थियल आहे। कोटड़ी बराज वटि बि पाणी विकिरण में चार्ट जारी आहे, जिते पाणी जो मथां वेकिरो 3,09,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जॾहिं त पाणी जो हेठां वेकिरो 2,89,100 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। मां खे इहो ई ॿुधाईंदो हलां त मुसलसल दरिया सिंध में जेका 3 ॾींहंनि खां वठी वॾे दर्जे जी गुड्डू बराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾ डिक्लेयर थियल हुई, उन सबबि जेके कचे में रादर मुख़्तलिफ़ फसलूं हुयूं उहे पिणु मुतासिर थिया ऐं कचे जा जेके ॻोठ हुया उहे पिणु पाणी जी लपेट में अची विया आहिनि। जेके उहे ॻोठाणा आहिनि हिन वक़्तु बि मुतासिर थियल आहिनि ऐं हुकूमत तरफ़ां जेका सो का बि वाह न पई कई वञे। जी शेरबाज़, महिरबानी अव्हां जी।